घोटकी ज़िले में बेले खाते पारां जश्न आज़ादी ऐं मार्ग हक़ जे मौक़े ते वणकारी मुहिम शुरू कई वई। घोटकी ज़िले जे 5 तालुक़नि जे सभिनी मर्कज़ी ऑफिसनि, ज़िले हेडक्वार्टरनि ऐं स्कूलनि में बूटा लगाया विया। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ऑफिस घोटकी में हिकु तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें डिप्टी कमिश्नर हाफ़िज़ मोहम्मद ज़ीशान, एसएसपी घोटकी अनवर केतरान, एएसपी कैप्टन अब्दुल वहाब, डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर सोशल फॉरेस्ट्री डिवीज़न घोटकी 8 मीरपुर माथेलो सैयद आमिर हुसैन शाह, रेंज ऑफिसर काशिफ लगारी, सैयद मुजाहिद हुसैन शाह, ज़िले स्पोर्ट्स ऑफिसर निसार अहमद चांडियो समेत स्कूल के शागिर्दनि, उस्तादनि, मुख़्तलिफ़ सरकारी खातनि के ऑफिसरनि बूटा लगाए वणकारी मुहिम जो इब्तिदा कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डिवीज़न फॉरेस्ट ऑफिसर सोशल फॉरेस्ट्री डिवीज़न घोटकी 8 मीरपुर माथेलो सैयद आमिर हुसैन शाह चयो त मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि ऐं सरकारी खातनि में जश्न आज़ादी ऐं मार्ग हक़ के हवाले से मॉनसून वणकारी मुहिम कामयाबी से मुनक़द कई वई है। मुहिम दौरान मेवादार ऐं छांव वारा वण लगाया विया आहिनि, जॾहिं त शागिर्दनि में केतिरा ई बूटा पिण विराया विया आहिनि, जीअं ही वण पोखण जे वाधारे में वधीक हिस्सो वठी सघनि। वण लॻाइण जी मुहिम न रुगो असांजे माहौल जी हिफ़ाज़त जो हिकु मज़र आहे, पर मार्ग हक़ ऐं जश्न आज़ादी मल्हाइण जे जज़्बे खे बि ताज़ा करे थो त जीअं असां ईंदड़ नसलनि खे हिकु सरसब्ज़, साफ़ ऐं ख़ूबसूरत पाकिस्तान ॾेई सघूं। इन चयो त वण लॻाइण खां पोइ इन्हनि जी संभाल करण बि ज़रूरी आहे त जीअं माहौल खे साफ़ सुथरो बणाए सघिजे। पाकिस्तान जी 78वीं योम आज़ादी जे ॾींहं जे मौक़े ते घोटकी ज़िले में लखनि जी तादाद में बूटा लगाया पिया वञनि। हिन चयो त वण इंसानी ज़िंदगी जो हिकु अहम ऐं ज़रूरी हिस्सो आहे। वण न रुगो असांजे माहौल खे साफ़ रखनि था, पर असांखे केतिरियूं सहूलियतूं पिण फ़राहम कनि था। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।